जंहिं न मिटीअ जे ख़ुशबूअ खे ॼातो हिते, जंहिं न सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे। कराचीअ खां कश्मीर, कींझर खां कारूंझर ताईं तमामु सिंध वासियुनि देश ऐं परदेस में रहंदड़ सिंध जे क़ौमी ॾियारे जूं लख लख वाधायूं। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो अवाम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हिन धरतीअ जे ॻोल्हे जी कुंड कुड़िश में सिंधी रहनि था, जेकी हर साल एकता ॾियारो पंहिंजे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ सां मुहबत जो इज़हार कंदा आहिनि। धरतीअ सां मुहबत हिकु फितरती अमल आहे। असां लाइ अवल सिंध, आख़िर सिंध आहे। असां दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजूं, पर असांजी सुञाणप सिंध आहे। माण्हू ॿिया बि हज़ार, पर सिंधी माण्हू पधिरा लखनि में। सकाफ़ती ॾियारो जेको सिंधी क़ौम जे मुख़्तलिफ़ रंगनि सां भरपूर नमूने सां मल्हायो वञे थो। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हिन ॾियारे खे हर मकतब जे फ़िक्र जो माण्हू दिली तौरु मल्हाए। यकीननि हीउ ॾींहुं सिंधी क़ौम जे लाइ जज़्बो पैदा करे थो। जे जीवन तो में सिंध ना, पोइ मुंहिंजी तोखां दूरी आहे। हीउ जीवन आहे छा, हिते जेल जबल ऐं सूरी आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे तहज़ीब ऐं सकाफ़त खे बरक़रार रखंदियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त प्यार ऐं मुहबत जी रवादारी, मज़हब जी हम आहंगी ऐं अदम तशद्दुद जो आला मिसाल आहे। सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। 4 डिसेंबर साल 2022 उहो वाहिद ॾींहुं मल्हायो वञे जंहिंखे सिंध जा जोधा ऐं नौजवान दुनिया खे उहो ॿुधाइनि था त सिंधी अमन परस्त ॿोली ऐं क़ौम आहे। धरतीअ जे ख़ुशबूअ खे सुञाणियो पिया, तॾहिं त नाज़ मां सिंधी सॾायूं पिया। अॼु असीं लाड़काणे में मौजूदु आहियूं ऐं लाड़काणे में सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। हिन ॾियारे खे तमामु जोश जज़्बे सां लाड़काणे वासियुनि निभायो, मल्हायो। अॼोको प्रोग्राम असां लाड़काणे जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रिकॉर्डिंग कई आहे। लाड़काणे में तमामु घणो जोश ऐं जज़्बो ॾिसण में आयो। हिते मुख़्तलिफ़ जुलूस जलसा ॾिसण में आया ऐं रोड रस्तनि ते हर पासे टोपी अजरक ॾिसण में आयो ऐं ख़ुशियुनि जो हिकिड़ो वॾो समां हुयो ऐं हर इंसानु पए झूमे नचे पियो। इन ई ख़ुशीअ में त असांजे सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे ऐं असीं बि उन ॾियारे खे कवरेज करण लाइ हिते लाड़काणे पहुतासीं ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कुझु रिकॉर्डिंग कई आहे जेका अव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं ॾिसो पिया हुआ। हीउ जनाबाग जो कुझु हिसो आहे। हीउ समूरे पार्क में नंढड़ा ॿार सिंधी टोपी अजरक पाए झुमिरियूं हणी रहिया ऐं खेॾी रहिया ऐं मस्ती मौज सां टाइम पंहिंजो गुज़ारे रहिया हुया। इनशा अल्लाह तव्हां सां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में कचारी थींदी। तेसि ताईं असांखे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, जिते हुजो ख़ुशि हुजो। अस्सलामु अलैकुम।